या अल्लाह तुझा करोड़े एहसान मुझा मालिक जो सुल्तान जड़ा फरिश्ता सिफत इंसान असांजे ॻोठ में मौजूद आहिनि। बाबा अॼु त तुंहिंजे चेहरे ते मुर्क पई ॾिसां, ईअं तो लॻे ॼण सदिन खां पोइ बहार आई हुजे। हा धीअ, अॼु मूंखे उम्मीद जो किरणो नज़र आयो आहे। बाबा ॿुधो अथमि त रईस सालार खान बधिजी वियो आहे, सॼो ॻोठ सोगवार थी वियो आहे ऐं तव्हां वरी ख़ुशि पिया थियो। क्षमा धीअ, इंसान जेको पोखींदो आहे न उहो ई लुणंदो आहे। सालार बि तर तपाए ॾिनो हो, नेठि त रब जी पकड़ में अचणो आहे। मलूक जूं आऊं ऐं दाहूं खाई वियूं सालार। बाबा इन केस में त गोहर जो भी नालो आहे न? गोहर जो नालो केस में आहे, पर ॿुधो अथमि त सुल्तान केस तां हथ खणी वियो आहे। बाबा पर सुल्तान जी एडी तारीफ़ तू केड़ी खुशी में पियो करी? धीअ, सुल्तान मूंखे ॿुधायो आहे त हू सदोरी खे तलाश करे रहियो आहे। हुन मूंखे उम्मीद ॾिनी आहे त हू हिकु न हिकु ॾींहुं सदोरी खे ॻोल्हे हथु कंदो। अच्छा, इन करे खुश आहीं? हा धीअ। बाबा मुंहिंजी हिकु ॻाल्हि ॿुधी छॾ, सदोरी हिन घर में वापसि आई ऐं तव्हां हुनखे उफट न मारियो त अदा परू ऐं मां हे घर छॾे हलिया वेंदासीं। ख़बर अथई त माण्हुनि असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे ऐं इहा मुरादी इन त मुंहिंजो नालो ई रखी छॾियो आहे, भाॼो कड़जी भेण। ईअं न चओ धीअ, सदोरी कहिड़ी बि आहे पर आहे त मुंहिंजी धीअ। वॾी आई त धीअ, असां त धीअर ई न आहियूं न। तोखे ॻाल्हि ॿुधाए छॾियां, ए ॿई छोरा बेर काना वॾनि ढाई जी त शनास ई कान्हे। ॿी ॻाल्हि इहा त इहे पंहिंजा सॼण कोन थींदव, कोन थींदव, कोन थींदव। नादिर तूं चाचा तॻे सां कचहरी कर, मां तव्हां लाइ चांहि मोकिलियां थी, पोइ वेही सालार लाइ बि कुझु सोचूं था। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।